अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी नई अपडेट सां आऊं हाज़िर थियो आहियां। अॼु जेका अपडेट्स आहे ख़ासि करे दोस्तों टिनि ड्रामनि जे बारे में आहे। अॼु दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दुलाब वेरनि जी वस्ती मिरान टीवी ते जेको ड्रामो अचण वारो आहे, ख़ासि करे उन जी अपडेट आहे जेको तव्हां थंबनेल ते पढ़ियो हूंदो। मिरान टीवी ते मूसा जो ड्रामो अचण वारो आहे, यानी लाला रफ़ीक ज़ोहर साहब जो ड्रामो अचण वारो आहे। उन जी अपडेट ॾींदुसि तव्हांखे ऐं तव्हांखे सभ खां वधीक उन जो बि इंतज़ारु हूंदो। मूसा काफ़ी ॾींहंनि खां वठी कंहिं ड्रामे में नाहे आयो ऐं अब्बास गुल, मीर ऐं मूसा इहे टे हिकिड़े ड्रामे में तव्हांखे नज़र अचण वारा आहिनि। अॼु इहा तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी मूं आंदी आहे ऐं हवेली ड्रामे जे लाइ बि काफ़ी कमेंट आया आहिनि, उन्हनि जा बि मां जवाबु ॾींदुसि त हवेली ड्रामे जो आख़िर छा थी चुको आहे, छा थींदो छा न थींदो। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे दोस्तों का बि अपडेट मिस न थी। ऐं सभिनी दोस्तनि खे नंढिड़ो अर्ज़ु आहे, असांजे हिन बि चैनल शाहिद खोसो ब्लॉग खे सब्सक्राइब करे छॾियो, लाइक शेयर ज़रूरु करे छॾींदा जीअं ॿिनि दोस्तनि खे बि आसानी थिए असांजे चैनल ते अचण ते। अगरि उन्हनि वटि को पढ़ियलु लिखियलु आहे, को पढ़ियलु लिखियलु न बि हूंदा दोस्तों, तव्हां अगरि उन ग्रुपनि में असांजे लिंक शेयर कंदव त लिंक ज़रिए डायरेक्ट असांजे चैनल ते अची वेंदा। हर कंहिंखे नालो लिखणु न ईंदो आहे काफ़ी, छो त असांजा वीडियोज़ हर जॻह ते ॾिठा वेंदा आहिनि, ॿराड़ी में अहिड़ी जॻह ते बि ॾिठा वेंदा आहिनि जेका पढ़ियलु न हूंदा आहिनि वीचारा, उनखे नालो लिखणु यूट्यूब ते वॾो मसइलो थींदो आहे। तव्हां लिंक शेयर कंदव ग्रुपनि में त हू आसानी असांजे चैनल ते अची वेंदा ऐं उन्हनि खे बि एंटरटेन थींदा ऐं ड्रामनि खां हू बाख़बर रहंदा, सिंधी मीडिया जे शोबे खां बाख़बर रहंदा। दोस्तों पहिरियों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको मूसा यानी लाला रफ़ीक जेको ड्रामो अचण वारो आहे, उन जी अपडेट 2-3 ॾींहं मां पहिरियों बि ॾिनी हुई दोस्तों। उहो ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो लिखियो वियो आहे। उनजो डायरेक्टर मां तव्हांखे ॿुधाए छॾियां थो, लेकिन ड्रामे नालो फ़िलहालु इजाज़त न आहे, मां न ॿुधाईंदुसि। उनजो डायरेक्टर आहे मंज़ूर दानिश साहब, जेका हवेली ड्रामे जो डायरेक्टर बि हुयो ऐं उहो पुराणो जेको आहे मंज़ूर दानिश साहब एक्टर आहे, उर्फ़ लौंग जे नाले सां उनखे सुञातो वेंदो आहे। ऐं मिरान टीवी जो सॉफ्ट सीरियल उहो ई डायरेक्शन ॾेई रहियो आहे। ऐं इन में दोस्तों पहिरियों अदाकार मां तव्हांखे ॿुधायां, अदाकार बि हीरो बि ज़बरदस्त आहिनि, जेका गुंडा विलन आहिनि उहे बि ज़बरदस्त बहितरीनु आहिनि। हाणे उहे जेको आहे हीरो ऐं गुंडा हिन टाइम तव्हांखे ॿिनि ड्रामनि में नज़र न अची रहिया आहिनि ऐं उहे ड्रामे नए ड्रामे में ईंदा, तव्हांखे उहो ड्रामो ॾाढो वणंदो। पहिरियों दोस्तों उन में मूसा हीरो जे तौर ते ईंदो, मूसा यानी लाला रफ़ीक ज़ोहर, इरफान शेख यानी जेको हाणे सोढल जे रूप में दुलाब ड्रामे में आहे, ऐं उन सां गॾु अब्बास गुल ओढाणी जी बि ॻाल्हि हली रही आहे मतां, उहो बि अचे। टई हीरो जेको आहे उन मिरान टीवी जे चैनल जो जेको ड्रामो आहे उन ते ई ईंदा। ऐं उन सां गॾु जेका इन्हनि जे मुक़ाबले में गुंडा जेका विलन आहिनि उहे आहिनि अहमद अली शेख, जंहिं ज़हर ज़िंदगी में कमाल ख़ान जो हिकु ज़बरदस्त जेको आहे एक्टर मतिलबु जे तौर ते ज़ाहिर थियो हुयो, विलन जे तौर ते ज़ाहिर थियो हुयो, जंहिं पंहिंजो किरदारु निभायो। कमाल ख़ान केॾो ज़ालिम इंसानु हुयो, उहो जेको आहे मिरान टीवी जे ड्रामे में हूंदो। उन सां गॾोगॾु हिकिड़ो सीनियर अदाकार ज़ुल्फ़कार बुर्दी, उहो बि तव्हांखे ख़बर आहे वॾो विलन, ख़ौफ़नाक विलन आहे, उहो बि इन ड्रामे में हूंदो। उन सां गॾोगॾु दोस्तों ऐं कॉमेडी जे हिसाब सां ज़ुल्फ़ी हूंदो, ज़ुल्फ़ी शाह कंहिं दौर में बसर बादशाह जे नाले सां सुञातो वेंदो हुयो। ऐं शमा सिंधी बि हूंदी ऐं मंज़ूर दानिश साहब उर्फ़ लौंग पाण बि इन में एक्टिंग कंदो ऐं ॿिया खोड़ सारा अदाकार हूंदा। दोस्तों जेका ॿिया अदाकार आहिनि उन्हनि जा बि नाला तमामु जल्द मां तव्हां सां शेयर कंदुसि। या रिमशा शहज़ादी खे खयो वेंदो जेको आहे एक्टिंग में, यानी लेडीज़ जेके एक्टर आहिनि, या वरी का ॿी एक्टर आहे जेका बि हूंदियूं, उन्हनि जा नाला बि तमामु जल्द मां साम्हूं आणींदुसि। ऐं उन सां गॾु दोस्तों तव्हांखे इहा बि ॻाल्हि कयां मां त कुझु जेको तकरार में जेका बि अदाकार हुआ आहिनि, इन में घणा उन ड्रामे में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। इहा तव्हां दोस्तनि जे लाइ ख़ुशख़बरी मूं आंदी, तव्हां सां शेयर कई। बाक़ी दुलाब में ज़बरदस्त करेक्टर निभाए रहियो आहे आज़म मेंगल, सोढल बि बहितरीनु करेक्टर करे रहियो आहे, बाक़ाया करेक्टर तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे। अचण वारी किस्तनि में हाणे जेको आहे मंसूर खान ऐं रहज़न जी आम्हूं साम्हूं वारी दुश्मनी शुरू थी वेंदी। पहिरियों त शाहनवाज़ जे करे रहज़न विढ़ी रहियो हुयो मंसूर खान सां, हिकिड़ो मनसूबाबंदी करे रहियो त इन खे मारियां, शाहनवाज़ जो शौक़ु पूरो कयां, ऐं उन छो त मुराद खे गिरफ़्तार कराए छॾियो आहे। हाणे असांखे इहो कमु करिणो पवंदो। लेकिन जॾहिं हू पंहिंजी जेको आहे ककर जी भेण सां उनखे ॾिठो अथनि, ठारे ॾेखारियो आहे, फ़ोटू कढिया आहिनि, सभु कुझु, हाणे हू दुश्मनी आम्हूं साम्हूं थी वई। हाणे हू मारणु चाहींदा त मंसूर खान खे लिटायूं। अचण वारे किस्तनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। वेरनि जी वस्ती में दोस्तों हाजन तीवणो साहब आहे, तव्हांखे ख़बर आहे हाजन तीवणो वरी ॿिए ड्रामे में बि आहे जेको ड्रामो अची रहियो आहे जहिड़ियूं ज़ालियूं तहिड़ा मुड़ुस। इहो बि ज़बरदस्त कॉमेडी फ़नी ड्रामो आहे, इन में बि हाजन तीवणो साहब आहे
ऐं ॿिया एक्टर बहितरीनु एक्टर आहिनि, खोड़ सारा कीरो आहे, इन में मवाली साहब बि आहे, मामा लालू साहब डायरेक्शन मुंहिंजे राइटर मुंहिंजे ख़्याल में मामा लालू साहब आहे, ऐं जेको जहिड़ियूं ज़ालियूं तहिड़ा मुड़ुस इन जो राइटर मामा लालू आहे। ऐं काफ़ी शबाना पाण बि आहे इन में, काफ़ी सारा बहितरीनु एक्टर आहिनि। ऐं वेरनि जी बस्ती में रिमशा शहज़ादीअ तव्हांखे ख़बर आहे, उहो बि ज़बरदस्त ड्रामो शूट थी रहियो आहे। काफ़ी ड्रामा दोस्तों शूट थी रहिया आहिनि, तमामु जल्द तव्हांजे अॻियां एतिरा ड्रामा अची वेंदा तव्हां तंग थी वेंदव। हवेली ड्रामे जी तव्हांखे ख़बर ॾींदो हलां त मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो, हवेली ड्रामो दोस्तों ख़तमु थी चुको आहे। हवेली ड्रामे जो आसरो तव्हां लाहे छॾियो। अॼु काफ़ी 2-3-4 कमेंट दोस्त हिकिड़े ई कया, मूंखे नालो जो ज़हन में नथो अचे, ऐं उन हवेली ड्रामे जे बारे में पुछो मूंखां। हवेली चए थो त अॻिते हलायो, हवेली न हलंदो दोस्तों, हवेली ड्रामो बसि ख़तमु थी वियो, बंदि थी वियो। ड्रामो त भलो हुयो, एक्टर मसरूफ़ हुया, मसरूफ़ियत जे करे ईअं थियो। हाणे जेको आहे नए ड्रामनि जी बसि तव्हां ॾिसो, जेका नवां अचण वारा आहिनि उन्हनि जो इंतज़ारु कयो। जेका हली रहिया आहिनि, दुलाब हली रहियो आहे, गुलाम सिंह हली रहियो आहे, फ़िलहालु हिननि खे ॾिसो। ॿिया ड्रामा तमामु जल्द एतिरा ड्रामा अची वेंदा तव्हां पाण ई तंग थी वेंदव, जंहिंमें हड़ई हिकु जहिड़ा, जहिड़ियूं ज़ालियूं तहिड़ा मुड़ुस। इहे मुक़ाबले जा ड्रामा आहिनि दोस्तों। केटिन वारनि ठाहियो हड़ई हिकु जहिड़ा, वरी उनजे मुक़ाबले में सिंध टीवी वारनि ड्रामो ठाहियो आहे जहिड़ियूं ज़ालियूं तहिड़ा मुड़ुस। ॿई मतिलबु मुक़ाबले जा सोप सीरियल आहिनि। ऐं वेरनि जी बस्ती बि सिंध टीवी वारनि जो ड्रामो आहे, ज़बरदस्त सोप सीरियल आहे। दुलाब आहे, गुलाम सिंह वरी केटिन वारनि जो आहे। मेहरान टीवीअ वारा वरी हाणे सोप सीरियल जेको तयारु करे रहिया आहिनि, उहो तमामु जल्द ईंदो। उहो मुंहिंजे ख़्याल में दुलाब ड्रामे खे उहो ड्रामो टक्कर ॾेई वेंदो। उहो हिकु बहितरीनु, छो त उन में एक्टर ज़बरदस्त आहिनि दोस्तों। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हर वीडियो जी अपडेट सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां तव्हांखे ॾींदा आहियूं शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते। ऐं असांजी इहा कोशिशि हूंदी आहे तव्हांजे लाइ सुठियूं सुठियूं ख़बरूं आणूं। अॼु जो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा, ऐं दोस्तनि ताईं हीअ वीडियो ज़रूरु पुॼाईंदा। जिथे बि हुजो, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। असांखे रखो दुआनि में यादि, पाण बि पंहिंजो ख़्यालु बि रखो, ऐं पंहिंजे दोस्तनि जो, घर वारनि जो, जिथे हुजो पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखो। ऐं असांजी वीडियो खे वधि में वधि शेयर कंदा रहो, पंहिंजे प्यारनि ताईं शेयर कंदा रहो। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। जिया लतीफ़, जिया लतीफ़ धरती। अल्लाह हाफ़िज़।